सवेर जेको तूं ॻाढ़ो वॻो ॾेखारियो हुयो इहो तुंहिंजो हुयो? न राणी, ही वॻो अम्मा गुंगे जी कुंवार लाइ वरितो हुयो। काश मामा जी शादी जी इजाज़त ॾिया न त अम्मा गुंगे जी ख़ुशी ॾिसी पोइ वञे हा। सभु क़िस्मत जा खेल आहिनि, लिखे के को बि कोन थो टारे सघे। राणी, अम्मा जी मौत लिखियल हुई, पर मामा जी ज़िद किथे लिखियल आहे? राणी, 3 सालनि खां अम्मा चवंदी रही त अदा इजाज़त ॾे, अदा इजाज़त ॾे, त मां पंहिंजे गुंगे खे पंहिंजे हथनि सां घोट बणाए वञा। पर मामा ज़िद तां न लथो न लथो। इहो थियो त अम्मा वीचारी वई मोकिलाए। हिकु ॾींहुं असांखे बि हलणो आहे वाधाई। राणी, हू ॻाढ़ो वॻो तोखे ॾियां, तूं पाईंदी? भला मां पायां कुंवार लॻंदसि? राणी, तूं सच में सोणी कुंवार लॻंदी, पर तूं कंहिंजी कुंवार बणजणु चाहीं थी? तुंहिंजे मुंहिंजे चाहिण सां छा थींदो? जेको वॾा फ़ैसिलो कंदा। वॾनि जे फ़ैसिले खां पहिरियां कंहिंसां प्यार करणु न घुरिजे। असांजा वॾा प्यार खे बेहयाई सम्झंदा आहिनि। इहो त बेहयाई जो इल्ज़ाम तो मोर मथां आयो। मुंहिंजी इहा वॾी ग़लती हुई, मां मोर खे सम्झी कान सघियसि। शायदि मोर ई हुयो जेको मूंसां प्यार कंदो हुयो, ऐं हाणे शायदि मां बि हुन सां प्यार करणु लॻी आहियां।